नाज़रीन, खानपुर में वेझो बर्फ़ खणी वेंदड़ लोडर रिक्शा कल्टी थियण करे नींगर समेत ॿ ॼणा फोत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां राब्ते में आहे बहरान टीवी खानपुर महर जे रिपोर्टर गुलाम नबी महर सां। जी गुलाम नबी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, खानपुर महर जो गुलू पिता जी लिंक रोड ते बर्फ़ खणी वेंदड़ रिक्शा लोडर रिक्शा कल्टी थियण सबबि नींगर समेत ॿ ॼणा फोत थी विया आहिनि ऐं हिकिड़ो ज़ख़्मी थी पियो आहे। तव्हांखे इन सिलसिले में ॿुधाईंदो हलां त सुबुह सवेर जरवार खां बर्फ़ खणी ईंदड़ लोडर रिक्शो आहे गुलू पिता जी भरिसां मोड़ काठी कल्टी थी पियो ऐं रोड भरिसां ई खाई हुई किरी पियो, जंहिंमें सबबु गुलू पिता जी जा रावासी दुकान वारनि जो शागिर्द आहे जमील पिताजी ऐं नौजवान अरबाब पिताजी थरे ते फोत थी विया आहिनि। ऐं इन हादसे में हिकु ॼणो नींगर आहे उहो अब्दुल मालिक पिताजी पिणु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे ज़ख़्मी खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लोडर रिक्शो आहे जरवार में बर्फ़ खणी गुलू पिता जी अची रहियो त रस्ते में हादसे शिकार थी वियो आहे। होॾां फोती मर्द जॾहिं घर पहुचण ते कोराम अची वियो आहे, हर आसानी थी वई आहे। जी गुलाम नबी, अवां जी महिरबानी।